पाने ट्रेन शख्स एड़ा आया हजरत ईसा नबी के मञण वारो ऐं हजरत दाऊद अलैहिस्सलाम जे मञण वारो तवजो आहे लाइन सलवात पढ़ो मोहम्मद अहले बैत ऐं हजरत मूसा नबी जे मञण वारो आयो अची करे पुछा कई भाई दे हाल हवाल छा ॻाल्हि आहे ए नबीउल अंबिया जन फरमाइनि था त असांजी उम्मत जा आलिम बनी इसराइल जे अंबिया खां अफ़ज़ल आहिनि जे कहिड़ा आलिम आहिनि हे ॾिठे अच्छा इहो चई भला हाणे पोइ ॿुधियो सवाल कये थो जे असांजे नबियुनि खां अफ़ज़ल आहीं त पोइ भला ॾस असांजे नबी मौजज़ा कंदा हा तूं बि मौजज़ो कर त मां सम्झां त तुंहिंजे नबी तुंहिंजे लाइ चयो आहे हाणे पहिरियों हज़रत दाऊद नबी जो मञण वारो थियो ऐं चवण लॻो ओ बंदे खुदा नबी जो फरमान आहे न बनी इसराइल जे अंबिया खां असांजा आलिम अफ़ज़ल आहिनि पोइ मूंखे इहो ॿुधाए हज़रत तवजो आहे हजरत दाऊद अलैहिस्सलाम जो थियो हजरत दाऊद अलैहिस्सलाम ने चयो मूंखे ॿुधाए त सयूं जे अगरि तूं असांजे नबी खां अफ़ज़ल आहीं त पोइ असांजो नबी लोहे खे मेड़ कंदो हो करे ॾेखार त मां मञाए करे ॾेखार त मां मञाए चयोसि तूं वेही रहो इहे वरी कहिड़ा सवाल खणी आयो आहे वरी ॿियो थियो चई असांजो नबी मुर्दा ज़िंदा कंदो हो मुर्दो ज़िंदो करे ॾेखार त मां मञाए उनखे बि छिड़ ॿड़े करे चवंदो वेह त क़तल न कयां तवजो आहे उनखे बि छिड़ ॿड़े नहीं वेह वरी हाणे टियों उथियो हज़रत मूसा जे मञण वारो उथी करे त भला हाणे ॿुध असांजे मूसा नबी काठी मां अधहा बणाई तूं बणाए ॾेखार त मां तोखे बि मञां चए थो इहो मुंहिंजे कुदरत में नाहे ही टही दीन मोहम्मद खे बुरो भलो ॻाल्हाईंदा पिया वञनि या दरबार में सलमान साहिब ईमान बीठो सलमान जो ॾिठो त ही मोहम्मद जे दीन खे माज़अल्लाह कूड़ो था चवनि तवजो ही मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन खे माज़अल्लाह कूड़ो था चवनि हाणे जंहिंमहिल सलमान ने ॾिठो न ही टही निकिरनि था सलमान मुस्कुराए चए थो हली जो मां तव्हांखे वारिस क़ुरान ने वठी हलां हली जो मां तव्हांखे वारिस मोहम्मद ने वठी हलां हली जो मां तव्हांखे वारिस दीन ने वठी हलां हली जो दीन जे हक़ीक़ी तर्जुमान अली ने वठी हलां तवजो आहे या न जंहिंमहिल चई अचो त मां तव्हांखे दीन जे असुल तर्जुमान ने वठी हलां ही हलण लॻा न ही आया अली जी इज़त जो कसम जंहिंमहिल आया मौला अमीर अलैहिस्सलाम अञा दकुल बात कयो कायनात जो मौला अमीर अलैहिस्सलाम जन फरमाइनि था अली इब्न अबी तालिब जी ज़ात मौला जन फरमाइनि था सलमान ने टिनी के अंदर वठी आ तवजो सलमान ने टिनी के अंदर वठी आ जंहिंमहिल अंदर आया न ही पुछा था करनि मौला ॾिठई त कोन गड़े कीअं ख़बर कीअं पई इमाम जन फरमाइनि था ही निज़ाम कायनात में जेको कुझु हुयो ई कोन असां हासे मौला जन फरमाइनि था कायनात जो ज़रो ज़रो असांजे अॻियां ठहियो आहे इमाम जन फरमाइनि था जेको कुझु थींदो जेको कुझु थी वियो आहे गुज़रियो आहे जेको थींदो इन जो इल्मु असां खे इन जो अल्लाह इल्मु ॾेई छॾियो आहे मौला जन फरमाइनि था हली जो हाणे तव्हां सवाल कंदो या जवाब अली पहिरियों ॾियो सवाल कंदो जाली जवाब पहिरियों ॾे तवजो हाणे चई असां त वियासीं सवालनि जा जवाब त कोन मिलिया हाणे ॾिसो मौला हाणे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो मञण वारो अॻिते वधियो हाणे मौला जन छा था करे मौला जन हिकु वण खे पाणी बि ॾियनि था उन वण जा किनारा बि ठाहिनि था पिया मौला जन जंहिंमहिल इमाम अलैहिस्सलाम मौला जन उनखे ठाहिनि था दाऊद नबी जो जंहिंमहिल वधियो न उनजो मञण वारो चई ऐं अली ॾिस त सयूं नबीउल अंबिया जन फरमाइनि था त मुंहिंजी उम्मत जा आलिम बनी इसराइल जे अंबिया खां अफ़ज़ल आहिनि अगरि जे अफ़ज़ल आहिनि त भला पोइ असांजो नबी दाऊद अलैहिस्सलाम में मञण वारो चए थो असांजो नबी
लोह की मेण कंदो मौला तहां मेण कंदो। इमाम अलैहिस्सलाम ने फरमाया था ही वठ बेलचो हाणे जमल बेलचो आहे न लोह वाले पासे के मौला जन फरमाया था हाणे के छिक जमल छिके त छिक बोठो वने छिक बोठो वने छिक बोठो वने छिक बोठो वने। मौला जन फरमाया था ओ बंदे खुदा हजरत दाऊद जे मञण वारा क़यामत ताईं छिकींदो रहंदे ही लोह खुटंदो न। मौला छो? इमाम जन फरमाया था ही हथ उहे सखी आहिनि जेकॾहिं अता कंदा आहिनि काशे खुटंदी कोन्हे। एॾा करीम आहिनि जेका शइ अता कंदा आहिनि खुटंदी न आहे। वरी अॻिते वधियो हज़रत मूसा जे मञण वारो तवजो आहे साहिब हज़रत मूसा जे मञण वारो उथी चई हाणे मूंखे मौला ॿुधाए असांजे नबी काठीअ मां असांजे नबी काठी मां उनखे अजगर बणाए छॾियो अजदा बणाए छॾियो। बस छो त उलमा लिखियो आहे ऐं मौला फरमाइनि था अगर अंबिया जा कमालात ऐं मौजज़ात ॾिसणा अथव त उहो अली जी ज़ात में ॾिसो। कमालात अगर ॾिसणा अथव त अली जी ज़ात में ॾिसो। हाणे छा सबब आहे? हाणे जंहिं महिल चई न मौला असांजो नबी काठी मां अजगर बणाए इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था बंदे खुदा इमाम जन फरमाइनि था बंदे खुदा तूं ही वठ काठी ऐं हिन काठी खे तूं पंहिंजे हथनि सां उछल हिन काठी खे पंहिंजे हथनि सां उछल। अली जी इज़त जो कसम जे महिल हुन काठी खे वठी उछलई ऐं उहा अजगर बणिजी हो ढुढी वियो। मौला जन फरमाइनि था हाणे ॾिस हीअ अजगर बणिजी हाणे तूं बि ढुढी वई तुंहिंजो नबी बि अगर हुते तुंहिंजो नबी न ढुढी हा त तूं बि न ढुढी हा। हज़रत ईसा जे मञण वारो वेठो आहे चई मौला हाणे ॿुधायो ॾिसो हाणे इमाम अलैहिस्सलाम करे चई मौला पोइ असांजो नबी मुर्दा ज़िंदा कंदो हो मौला तव्हां बि कयो। मौला चओ वया कंहिं बयाबान में कब्रिस्तान में बयाबान में हिकिड़ी कब्र हुई उन कब्र में मौला अमीर अलैहिस्सलाम जॾहिं पहुता कब्र ते मौला सलाम कयो त कब्र वारे उथी सलाम जो जवाबु ॾिनो। जंहिं महिल सलाम जो जवाबु ॾिनई न अली जी इज़त जो कसम जंहिं महिल सलाम जो जवाबु ॾिनई ऐं कलाम करणु लॻो पुछा थो करे मौला ही केरु आहे? इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था हाणे ॿुध ही जेको बंदो आम बंदो न आहे ही तुंहिंजी क़ौम जो नबी आहे। तव्हांजो नबी आम माण्हू ज़िंदा कंदो अली जी ज़ात उहा आहे जेको नबी खे ज़िंदा। तवज्जो आहे अल्लाह ने सलवात करे मोहम्मद कमाल जो नबी नबी लंबिया अरे को बंदो आहे आपको शादी करे सलाम इमाम बतायो मौला मां तव्हांजो शीओ मां तव्हांजो मञण वारो। मौला जन फरमाया शीए जी मंज़िल ॾाढी ॾुखी आहे। शीओ आम न आहे तो मोहिब आहे मोहब्बत रखण वारो आहे पर मंज़िल ते शिया वॾी आहे। चई मौला पोइ भला हाणे ॾिसो त सही पोइ भला जेकॾहिं मोहिब न आहे मौला जन फरमाया था मां चयो तूं मोहिब आहे शीए जी मंज़िल ते ॾुखी आहे। हाणे इमाम अलैहिस्सलाम जन फरमाया था बंदे खुदा करीब आहे। हाणे जंहिं महिल इमाम अलैहिस्सलाम जे करीब आहे न मौला जन फरमाया था वञ तंदूर बरई थो वञ तंदूर बरई थो हिन में झंप ॾे हिन में टपो खा चए मौला हुन पाए भॼी आयो आहे हिन में तो साड़े। तवजो इमाम जो शीओ चइबो ई हुनखे आहे जीअं इमाम चवे उहो ई शीओ करे पंहिंजी न हलाए वजूद ते इमामत अहिड़ी नाफ़िज़ करे जो इमाम जीअं चवे उहो ई करे। मौला जन फरमाईंदा शिया लफ़्ज़ शुआ मां वरितल आहे। अगर सिज जी तपश ॾिसणी हुजेव त सिज जे शुआनि मां ख़बर पवंदी त सिज गरम आहे सिज अॼु नॉर्मल आहे। तवजो कजो मौला जन फरमाईंदा असांजे शीओ बि असांजी ख़ुशबू आहे। असांजो शीओ अगर कंहिं बंदे खे असां ताईं पहुचणो आहे असांजे शीए ताईं पहुचे असांजे शीए मां उहा ख़ुशबू ईंदी जेका दरे अहल बैत ते ख़ुशबू ईंदी आहे जेका दरे अहल बैत ते तवजो कजो छा चई मौला खे मां तव्हांजो मौला जन फरमाईंदा झप खा चई मौला
होटल भॼी आयो आहे हेॾे मारियो था मौला जन फरमाइनि त चयोमांइ त मुहिब जी मंज़िलत ॾुखी आहे मुहिब चइबो ई उनखे आहे जेको उल अमर जे अमर खे मञे तर्क न करे। हाणे इते ई हुयो ॻाल्हि हलंदे हलंदे इमाम जो दोस्त इमाम जो सहाबी मूसा नाले सां हिकिड़ो शख़्स आयो मौला खे सलाम कई न मौला खे चई मौला प्यास लॻी आहे न चई मौला खे बुख लॻी आहे सलाम कई मौला जन फरमाईंदा मूसा वञ ही जेको तंदूर बणियो थो इन तंदूर में झंप ॾे। हाणे जंहिं महिल न इहे चई बि न मौला खे मौला मां सफ़र तां आयो आहियां थकियल आहियां ॿार आहिनि बाहि खां बचण आयो आहियां तवजो इमाम अलैहिस्सलाम जन फरमाईंदा ॾे हिन में टपो जंहिं महिल झंप ॾिनई न हुन चयो जो मौला वयो मौला जन फरमाईंदा तोखे ख़बर ई न आहे मुंहिंजो शीव आहे मौला जन फरमाईंदा मुंहिंजो शीव आहे तोखे ख़बर ई न आहे मौला जन चयो त मुंहिंजो शीव आहे तवजो कजो जंहिं महिल चई शीव आहे मौला वयो इमाम जन फरमाईंदा वयो न वञी ॾिस अली जी इज़त जो कसम जंहिं महिल वयो ॾिठई त उहे बाहि जा अंगारा नहा गुलज़ार बणिजी विया उहे बाहि नहा बाहि जा अंगारा नहा गुलज़ार बणिजी विया चई मौला ही कमाल छा जो मौला जन फरमाइनि था अगरि दुनिया में जेकॾहिं दुनिया जी बाहि असर करे त असांजी मोहबत जो फ़ाइदो कहिड़ो असांजी मोहबत जो फ़ाइदो कहिड़ो मोहबत अहिड़ी वजूद ते हुजे जो इमाम बि चवे त ही मुंहिंजो आहे मां पंहिंजी तरफ़ खां दावा कया इमाम 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 लेकिन इमाम भी चवे त ही भी मौजूद इमाम अली अलैहिस्सलाम वटि बंदो आयो चई मौला मां तव्हांखे ॾाढो मञींदो आहियां जीअं चवंदा आहियो ईअं ई कंदो आहियां इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था ॾस जे अगरि असांजी राह ते हले थो पियो मुखालिफ़त केतिरी अथई चई मौला सभु अल्हम्दुलिल्लाह सॼो मूंसां राज़ी आहिनि इमाम जन फरमाइनि था थी नथो सघे असांजी राह ते हलण वारे जो मुखालिफ़ कोई न हुजे अगर राह इमाम ते हलंदे त ज़मानो मुखालिफ हूंदई इमाम अली अलैहिस्सलाम वटि हिकिड़ो बंदो आहे जे मौला का नसीहत कयो इमाम जन फरमाईंदा पोइ ॿुध ॿ शयूं दामन में वठि कॾहिं ज़लील न थींदे मौला ॾिसो इमाम अलैहिस्सलाम जन फरमाईंदा अगरि दुनिया मुखालिफ हुजई सब्र कजां ऐं दुनिया हिमायत करई तकब्बुर न कजां मौला छो इमाम जन फरमाईंदा तकब्बुर कंदी अल्लाह शद्दाद खे बि ज़लील कयो फिरौन खे बि ज़लील कई मरवान खे बि ज़लील कई यज़ीद खे बि आहे अल्लाह सभिनी खे ज़लील कयो जिन तकब्बुर कयो अली जी इज़त जो कसम जिन जिन तकब्बुर कयो अल्लाह उन्हनि खे ज़लील कयो ऐं जंहिं महिल ज़लील कयईं न अहिड़ो ज़लील कयईं जो पंहिंजो पिछो हथ कोन हुजे पंहिंजो पिछो हथ कोन हुजे मौला जन फरमाईंदा तकब्बुर न कजो हाणे तवजो कजो तकब्बुर न कजो मौला तकब्बुर मौला जन फरमाईंदा सब्र कजां तकब्बुर न कजां तकब्बुर कने अल्लाह ज़लील कंदी सब्र कने एॾो आदिल आहे जे मुखालिफ़त जे हूंदे बि उन्हनि मुखालिफ़नि खां हिमायत न कराए त हू रहमान ई न आहे फिरौन जे महल में मूसा खे पाली तवजो आहे या न अज़ीज़ मिस्र जे कैद में यूसुफ खे पाली तवजो क़ादिर ख़ालिक़ हवा ही मौला बच चई मौला ज़िंदगी वधाए ऐं जेको जेको दावा करे त उन्हनि खे त पुछड़े त कयां जेके जेके दावाऊं पूरियूं करनि इमामत जूं त उन्हनि खे पुछड़ो त कयां मौला जन फरमाईंदा असां खां बाद जेकॾहिं को दावा करे ही पत्थर ॾिजां जे मेड़ थी वञे शक न कजां ऐं जेकॾहिं उन खां मोहर न लॻे सम्झजां कूड़ो थिए या कूड़े जो पुटु ठही हाणे मां नथो पढ़ा त कंहिं वटि वई कंहिं वटि न वई लेकिन वई हिकु वटि पुछईंसि दावा जो कई अथई पोइ भला ॿुधाए पटको जेको पातल अथई पेच घणा आहिनि लाहे चई ॻणिया ॿुढड़ी अम्मा ॻणिया लाथई ॻणियई जंहिं महिल ॻणियई पोइ चई हया नथो अचे अली जी हमसरी थो करे पियो हो चए थो ज़मीन खां वधीक आसमान जा रस्ता ॼाणींदो आहियां तोखे पंहिंजे पटके जी ख़बर न आहे अली जे दुश्मन जी पहिरीं निशानी आहे अल्लाह हिते अञा हुते त पोइ हिते घणो ज़लील कंदसि मौला जन फरमाइनि था जेको पत्थर ते मोहर हणई शक न कजां सम्झी वञां हक़ जा इमाम इहे थिए इमाम अलैहिस्सलाम मौला सज्जाद अलैहिस्सलाम रोईंदा
मिनहाल कोफी पुछंदो मौला छो थो रोए? सैयद सज्जाद मांगन फरमाईंदा शाम शाम शाम। रिवायत पढ़ा तो रोने वारो पुछंदी ही कैदी मौला खां भा सज्जाद कॾहिं ज़ंजीर लहंदी? रोइण वारो भा जा जॾहिं ज़ंजीर गरम थी वेंदा आहिनि मुंहिंजी साइण ज़ंजीरनि खे बुछा ॾींदी हुई। रोई करे चवंदी सज्जाद शर्मा कर मां लख छॾी मां थकिजी पई। अजर को लाल के में गम में नरवारे रोइण वारो ज़िंदान सैयदनि खे उहो मिलियो जंहिंमें छत न हुई। जॾहिं इहे पखी सुबुह थिए हा वञनि हा न पुछा करे हा भा काॾे था वञनि? इमाम रोई करे चया भेण दाणे पाणी जे लाइ था वञनि। जॾहिं शाम थिए हा गवार साईं शाम थिए हा पुछा करे हा ओ मुंहिंजा भाउ सजाद ॾस त साईं ही पखी काॾे थो वञनि? रोइण वारो मौला सैयद सजाद अलैहिस्सलाम रोई करे चवंदा हा भेण हाणे वतननि ते था वञनि। रोई करे चवंदो हुई भाउ सजाद कॾहिं वतन ते हलंदासीं? इमाम सजाद भेण खे पोसो ॾेई करे चवंदा हा सकीना सभई वेंदा वतन रहिजी वेंदी ग़रीबनि जो क़ब्रिस्तान। अजर को अल्लाह के बे गम में न रोवारई। रोइण वारो अज़ादारा ने मज़लूम करबला पुछंदी ही भाउ खां कॾहिं लहंदई? अज़ादारा ने मज़लूम करबला जॾहिं लथा आहिनि सैयद सजाद जा ज़ंजीर। रोइण वारो करबला जी जंहिंमहिल लुट मिली इमाम सैयद सजाद अलैहिस्सलाम खे हिकिड़ो नंढड़ी चादर आहे